पल पल जो तू राखो
श्यामनी जय। जी आणि कथाओं बदोसी त पूर्वजांचे के शिष्य हूंदा आहिनि उहे हमेशा न्यूट्रल रहंदा आहिनि, न वधीक ख़ुशि न वधीक दुखी। अगर कुछ मिले तो कुछ भी न थियो, कुछ वञे तो दुखी भी न थियो। भई सभु जेको करे वेठो उहो भॻवान कराए वेठो। ऐं असीं पंहिंजे मन में कंहिंखे विहारियूं, बाबा खे विहारियूं। सभई मिली करे छा चवंदासीं? मन में कीअं विहारींदासीं बाबा खे? मन जो मातो सां लॻायो आहे, मन जो मातो सां लॻायो आहे, दिलड़ी मातो सां लॻाई आहे, सतगुरु सांवरा तोखे पाए सब कुछ मातो मन जो मातो सां लॻायो आहे, दिलड़ी मातो सां लॻाई
Jai
मंडली जो प्रिय माताओं शुक्ला माता कांता जी दुर्गा जी इन सभी माताओं के लिए एक भजन जेके की अच्छा साधन वाले बैठी हैं सभी माताओं के लिए तो कितनी अच्छी है तो कितनी Oh
माताओं बहन की खुशखबरी बताई जाती। तो मार्च महीने में लास्ट 31 तारीख ने मथुरा हरिद्वार हलवो जो जैन की भेड़ के माता के नव रखना मुझे जेकर उन्हें 60 साल उम्र आए 1000 रुपये 60 साल का घट आए तो 1500 रुपया जैसे चालू रखना मुझे एक महीने में नाम लिखा हो। मथुरा हरिद्वार 31 मार्च का हलवो 31 मार्च वापस हो। मथुरा हरिद्वार 31 मार्च तो टिकट रोज में कटाए हुए ना इन्हें लिखा है 60 उम्र का घट गई वायु तो 1000 रुपया 60 का घटाए तो 1500 रुपया। राम राम